आगाह कयों के अहम ख़बर है। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में पब्लिक हेल्थ खाते के 47 मुलाज़िमन के पको न करण खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी है। पब्लिक हेल्थ खाते के सेक्रेटरी अदालत में पेश थी रिपोर्ट जमा करे छॾी है। आगाह कयूं पिया जस्टिस महमूद खान और जस्टिस खादिम हुसैन तुनिया ते बदल डबल बेंच में पब्लिक हेल्थ खाते के 47 मुलाज़िमन पारां पको न करण खिलाफ़ दाख़िल करायल पिटीशन ते ॿुधणी थी है। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में पब्लिक हेल्थ के 47 मुलाज़िमन के पको न करण खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। पब्लिक हेल्थ खाते के सेक्रेटरी अदालत में पेश थी रिपोर्ट जमा कराए छॾी है। तफ़सील वठंदासीं हैदराबाद में नसीर चना खां। नसीर आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में पब्लिक हेल्थ खाते के 47 मुलाज़िमन के पको न करण खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी है। जिन दौरान पब्लिक हेल्थ खाते जो सेक्रेटरी जो है उन अदालत में पेश थी कंप्लेंट रिपोर्ट जो है वह जमा कराए छॾी है। सर्किट बेंच हैदराबाद में जस्टिस महमूद खान और जस्टिस खादिम तुनियो ते मुश्तमिल डबल बेंच में मुलाज़िम आहिनि लियाकत चनो, गुलाब डायरी, गुलाम शबीर सावण समेत 47 ॼणनि पारां मुस्तकिल न करण खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। जंहिं दौरान लाॻापियल अमलदार और पब्लिक हेल्थ खाते जो सेक्रेटरी अदालत में पेश थियो। उन मौके ते जेको दरख़्वास्त गुज़ारनि जो वकील हो उन अदालत खे ॿुधायो त अदालती हुकुम बावजूदि अञा ताईं मुलाज़िमनि खे पको न कयो आहे। जंहिं वटि जेको सेक्रेटरी हुयो उन अदालत में कंप्लेंट रिपोर्ट जमा कराईंदे अदालत खे आगाही ॾिनी त समरी जेका आहे उहा अप्रूव अची वञे त असां हिननि मुलाज़िमनि खे रेगुलर कंदासीं। अदालत वकीलनि जा दलील ॿुधणु खपे। ॿुधणी जेका आहे उहा 3 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी ठीक है नसीर, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां करण।